वियो चाचा। ए अबा किथे मूं तुंहिंजी निंड त ख़राब की न की? न काका न अहिड़ी ॻाल्हि न आहे। ऐं पाणी उथी वियोसि। काका हाणे तूं हिते वे, ऐं चांहि ठाहे वठां, पोइ कयूं था कचारी, ठीकु आहे? ए मुंहिंजे लाइ चांहि न ठाहिजां, मां फ़क़ति तोसीं ॿ ॻाल्हियूं करणु आयो आहियां। इहे ॿुधी पोइ भले तूं पंहिंजे लाइ चांहि ठाहे पी छॾिजां। हा चाचा चओ, पुॼा थो चई। ए अबा पहिरीं त तोखे आउं हीउ सुञायां थो, आउं ऐं मुंहिंजी घरवारी प्रेस मतारे ॾे वियासीं। असां सोचियो रईस आहे, हुनजा वॾा हथ आहिनि, मतां की असांजे लाइ को रस्तो कढे, पर पुॼा थियो काका। रेस मुर्गो ठुप जवाब ॾेई छॾियो ऐं चईं त तव्हांजा छोकिरा ॾोहारी आहिनि, उन्हनि में हथु विझणु माना पाण बि ॾोहारी थियण जे बराबरि आहे। सो इन करे आउं अव्हांजे छोकिरनि खे कीअं छॾाईंदुसि? काका तव्हांखे चयो त रईस मतारे खान वटि वञो। इहे रईस जे एॾा भला हुजनि हा त कॾो का तव्हांजा छोकिरा छुटी घर हलिया अचनि। काका इहे माण्हू रुॻो असांखां वोट वठंदा आहिनि, वोट वठी सगारा थी पोइ रुॻो असांजे मथां हुकुमरानी कंदा आहिनि। ए हा ओबा, इहा ॻाल्हि बि सम्झूं था, पर कुझा कयूं, अन जो मुंहुं वरी बि झंड ॾांहुं हूंदो आहे। अचो त काका हिकु नई सोच सां नओं समाज जोड़ियूं, जंहिंमें वॾेर की ताक़त जी बू बि न हुजे, जंहिंमें असांजा घर तड़ ढंढू ठोरा दरिया ऐं समुंड सभु आज़ादु हुजनि। ए अबा शल को ईअं थिए, शल को असां मेरा ऐं गदला माण्हू सुख जो साह खणूं। पर रईस हिकु ॿी ॻाल्हि बि कई। उहा हरी कहिड़ी काका? चईं त तव्हांजा छोकिरा मरी ऐं खपी विया, तव्हांखे हिते बेवकूफ़ बनाइण लाइ मोकिलियो वियो आहे। काका रईस मतारे खान खे अहिड़ी ॻाल्हि कंदे शर्म अचणु घुरिजे हा। जेकॾहिं हू कंहिंजी मदद नथो करे त हुनखे अहिड़ी कूड़ी ॻाल्हि बि न करणु घुरिजे जंहिंसां अव्हांजा हौसला उमेदूं सभु टुटी पवनि। ए पुट, तूं ई सही ॿुधाए, भला हीउ ख़त असांजे पुटनि ई लिखियो आहे न? काका बिल्कुलु, हीउ ख़त तव्हांजे पुटनि ई लिखियो आहे। लिफ़ाफ़े जे मथां टिकलियूं ऐं ठपा इंडिया जा लॻल आहिनि। हाणे मुंहं में कुझु साह पियो आहे। सभागी वीचारी रातो की खट झलियो पई आहे, चए पई त रईस जेका ॻाल्हि कई आहे न, उहा बि ग़लति कीन हूंदी। काका तूं वञी काकी खे दिलासो ॾे त हीउ ख़त पक सां इंडिया मां ई आयो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त मूं हिन ख़त जो जवाब बि लिखी छॾियो आहे। इझो कुझु ॾींहंनि में उन ख़त जो जवाब बि अची वेंदो। अलाह साईं तोखे ख़ुशि रखंदो। ऐं ॿी ॻाल्हि काका, आउं तव्हांखे सुणायां त मूं NGO वारनि खे झले छॾियो आहे। हू आउं खां पैसा वठणु कीन ईंदा, जेकॾहिं अचनि न तव्हां अची मूंखे ॿुधाइजो। अलाह साईं तुंहिंजो भलो करे, सदाईं ख़ुशि हूंदे आबाद। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।